गुज़िरियल ॾींहुं दी गार्जियन पारां जारी कयल हिकु ख़बर मुताबिक़ क़ब्रस जे ॿीहर मुतहद थियण लाइ ॻाल्हियुनि जो सिलसिलो आख़िरी मरहले में दाख़िल थी वियो आहे। क़ब्रस जे ॿिन्ही हिसनि जे अॻुवाणनि क़ब्रस जे मुतहद थियण जे हवाले सां आख़िरी ॻाल्हियूं शुरू करे छॾियूं आहिनि। अचो त ॾिसूं क़ब्रस मसइलो छा आहे। क़ब्रस भूमि विच समुंड में हिकु ॿेट ते मुश्तमिल मुल्क आहे जेको 1974 ईस्वीअ खां ॿिनि हिसनि में विरहायल आहे। मुल्क जे हिकु हिसे में नस्ली तरह यूनानी त ॿिए पासे तुर्क आबादी रहे थी। मुल्क जे ॿिन्ही हिसनि में अलॻि अलॻि हुकूमतूं क़ाइमु आहिनि। क़ब्रस असुल में यूनानी नस्ल जे माण्हुनि जो देश हो, पर 1571 ईस्वीअ में तुर्कीअ जे ख़िलाफ़त उस्मानिया क़ब्रस ते कब्ज़ो कयो ऐं केतिरा ई तुर्क क़ब्रस में आबाद थियण लॻा। जंहिंखां पोइ मुसलसल क़ब्रस जे माण्हुनि ऐं तुर्कनि विच में छिकताण वारो माहौल रहियो। अरिड़हं सौ 78 ईस्वीअ ते क़ब्रस जे मथां बरतानिया जो कब्ज़ो थी वियो, जंहिं जे दौरान पिणु मज़हबी ऐं नस्ली तफ़रीक़ ऐं झेड़ा बरक़रार रहिया। 1960 ईस्वीअ में क़ब्रस खे बरतानिया खां आज़ादी मिली, पर ॿिन्ही नस्लनि जे विच में हलंदड़ झेड़नि जो ख़ात्मो न थी सघियो। 1974 में यूनानी आर्मीअ जे मदद सां क़ब्रस जी हुकूमत किराई वई त जवाब में तुर्कीअ जी फ़ौज क़ब्रस जे वॾे हिसे ते कब्ज़ो करे वरितो। क़ब्रस में तुर्की ऐं यूनान जे हिमायतुनि ऐं फ़ौज जे विच में जारी छिकताण सबबि हज़ारे माण्हू मारिजी विया। नेठि अक़वाम मुतहदा क़ब्रस में यूनान ऐं तुर्कीअ जे विच में ठाह करायो ऐं मुल्क खे ॿिनि हिसनि में विरहाए उते हिकु बफर ज़ोन पिणु क़ाइमु कयो। क़ब्रस जे जंहिं हिसे ते तुर्कीअ जो कब्ज़ो आहे उन खे तुर्किश रिपब्लिक ऑफ नॉर्दर्न साइप्रस जो नालो ॾिनो, पर तुर्कीअ जे कब्ज़े ऐं क़ब्रस जे इलाइक़े ते तुर्कीअ पारां ॾिनल अलॻि नाले खे दुनिया जो को बि मुल्क तस्लीम नथो करे। अक़वाम मुतहदा, यूरोपी यूनियन समेत दुनिया जा समूरा मुल्क अञा ताईं क़ब्रस खे हिकु मुल्क ऐं हिकु क़ौम तस्लीम कनि था। 2015 में तुर्कीअ जे कब्ज़े हेठि आयल क़ब्रस में वोटनि दौरान मुस्तफ़ा किंज क़ब्रस खे ॿीहर मुतहद करण जे नारे हेठि कामयाब थी वियो ऐं तुर्कीअ जे कब्ज़े हेठि आयल क़ब्रस जो सदर चूंडिजी वियो। जंहिंखां पोइ क़ब्रस जे ॿिन्ही हिसनि जे विच में ॻाल्हियूं शुरू थियूं त कीअं ॿिन्ही हिसनि खे गॾाए हिकु हुकूमत हेठि आणिजे, जंहिं जे लाइ गुज़िरियल ॾींहं खां ॻाल्हियुनि जो आख़िरी मरहलो शुरू थी वियो आहे। जंहिंखां पोइ उमेद आहे त क़ब्रस हिकु भेरो ॿीहर मुतहद थी हिकु मुल्क बणिजी वेंदो।